अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजीदा नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे, छा गमदिल खे मिठल प्रूफ इहो ॾियारे सघंदो तुंहिंजे भाउ वाब जो खून मल्हार नाहे कयो, छा वाब जे खून जो वॾे बालाज मथां इल्ज़ाम ईंदो, छा मल्हार चुप करे वेहंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। दोस्तों अव्हां जो सब्सक्राइब करण सां को ख़र्च ना ईंदो, बहरहाल असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। दोस्तों हाणे हलो था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंज ईंदा नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त मिठल ऐं ॿिया ॻोठाणा सभु गमदिल खे सम्झाइण जी कोशिशि कंदा। वाब जो खून मल्हार नथो करे सघे, मल्हार हिकु शरीफ़ माण्हू आहे, छो जो मल्हार जी हुन सां काई बि दुश्मनी न आहे। गमदिल उन्हनि खे चवंदो त मुंहिंजे भाउ जो खून मल्हारे कयो आहे, हुनखे सभु सम्झाईंदा। आख़िर उहो नालो बि खणी ॾींदसि त तुंहिंजे भाउ जो कातिल वॾेरो बालाज ख़ान बि थी सघे थो। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त मल्हार जो गमदिल जे मथां तमामु घणो गुस्सो हूंदो, पंहिंजे सहुरे सारंग खे चवंदो जेकॾहिं गमदिल मुंहिंजे मथां खून कयो मां हुनखे उफट मारींदुमि। सारंग हुनखे सम्झाइण जी कोशिशि कंदो त तूं बि सफ़ा चरियो आहे, हुनजे भाउ जो खून थियो आहे, तूं वरी ॿीणो वरी गुस्सो बि हुन ते ई करीं थो। हुनखे सम्झाईंदो त ईअं न कर। तर तव्हां दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल वीचारो तमामु घणो मायूस थी वेंदो, छो जो हुनखे पंहिंजो चाचो काॾे निकिरण कोन थो छॾे, न मल्हार वारनि जी मदद करणु छॾे थो, न रावल खान वारनि सां विढ़णु छॾे थो, न वरी वॾेरे बालाज खान वारनि सां साम्हूं थियणु छॾे थो। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी क़ीमती रहियो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।